जो दरिया जल बकरी धनार जा धक अदा तो आरो सोरो ड्रम तो था पकंदो दी वरे हमारा सा वठी अली ने के कमरे में बंद आ गया अदा किनु कंदो वडो अदा चई सही छो हल तालो सा केले घर में बंद था हल पर खबर ना है वो लाए करे नंबर ते छड़ो छड़ो बाबा छड़ो छड़ो मागे मुके करे दाड़ी बाबा कम साथ हो जा छड़ो छड़ो अस्सलाम वालेकुम जाड़ा खान अची व्यासे अरे ओ खखड़ी तोके कहे इजाजत ॾिनी आहे जो तो न मुझे घर में पैर पातो आ ये घर मुंहिंजो आ कंहिंखां पुछण जी कहिड़ी ज़रूरत आ बाबा के थो चेरी घर तुंहिंजो आ मां तो चवां मां पंहिंजो शायद पाण सां खयो थो वता माई वॾी अच्छा तुझो मोह ई तुझे ने शाहिद जो मां चवां थो त इज्जत सां निकिरो न त मां तव्हांखे धिक्का ॾेई ॿाहिरि कढंदुसि तकड़ो न थी मां रुगो तोखे इहो ॿुधाइण आयो आहियां त बाक़ी घर खाली करण में ॿ ॾींहं वञी बचा दी ॿ ॾींहं न बाक़ी ॾेढ ॾींहं त अधु ॾींहं त गुज़री विया न हा सचो आहीं अधु ॾींहुं वाकई गुज़री वियो आहे आऊं चवां थी त पेर दा हद एड़ो पुछड़ो कंदी सावन गोठ में त छा ओ किथे बि रहण जी जाइ कान मिलंदव प्या डोड़ंदव कुत्तन वांगुर निकरो हितां होश में अच माई होश में अच मां हाणे वञा थो अॼु न सुभाणे मूंखे इहो घर खाली कराइणो आहे त मूंखे इहो घर खाली कराइणो अचे थो अरे हल हाणी हल घर थो है मोतबर खाली कराए वॾो आयो मूंखां घर खाली कराए हल जेकॾहिं तूं या थाप न करी हा न त हिन चमड़े जी हिम्मत हुई जो असांजे घर में अचे ईअं कड़ कड़ करे हा दुआ तुंहिंजे पीउ वरी थाप कीअं कई इहो सॼो कूड़ आहे बाबा ॿी शादी नाहे कई तुंहिंजे पीउ जी शादी जा सॼे ॻोठ में धूल था वॼनि ऐं तूं चईं थी त इहो कूड़ आहे हीअ मञींदी ई कोन रेस अकबर खान जी ज़ाल खे असांजे साम्हूं बीहारींदो न तॾहिं बि कोन मञींदी ऐं तॾहिं बि ईअं ई चवंदी काथे ॿी शादी कई अथई जेकॾहिं बाबा ॿी शादी कई बि आहे त तव्हांजो अंदर छो थो सड़े अंदर असांजो न तुंहिंजी मां जो सड़ी वियो आहे असांजो छो सड़ंदो अम्मा ख़ुशि आहे अजायो इंजाम न चवनि था त तुंहिंजी मां तुंहिंजे पीउ खां तलाक जी घुर कई आहे इहो तूं थी चईं मां तेरी का बि ॻाल्हि नाहे ॿुधी ही छोरी असांखे कॾहिं बि सच न ॿुधाईंदी तव्हांखे अची सिर जी छो लॻी आहे ऐं इहो इन करे जो पक त थिए न तुंहिंजे पीउ जेकॾहिं ॿी शादी कई आहे तुंहिंजी मां खे वञी मुबारकूं त ॾेई अचां न पोइ देरि छा जे लाइ थी करे वञी मां खे मुबारक ॾेई अचो यो हाल दादरी जो दस ॾियो था या न सुल्तान ये सब हिसाब किताब तो वठंदासीं तो सेक्स करो बाहर अचो सिर्फ 2 मिनट मां तव्हांजो बंदोबस्त करे आयो ये दा फोन कुराड़े के ॾियो अरे वठ पंहिंजे छोरे सां ॻाल्हाए चे पंहिंजे छोरनि सां ॻाल्हाए पुट वॾा ज़ालिम आहिनि हिननि सां मुंहुं ॾियो तूं परेशान न थी बाबा मां हिन सां पाणे निकिरी दिलबर जेकॾहिं तूं चाहीं थो त तुंहिंजे पीउ जी बेइज़ती न थिए ऐं हू इज़त सां तव्हांजे घर मोटी अचे त दादरी जो ॾस पतो ॿुधाए सुल्तान पहिरियां असांखे ॿाहिरि निकिरण ॾे बाक़ी ॻाल्हियूं पोइ कंदासीं पहिरियां दादरी जो ॾस घुरिजे पोइ मां केस तां हथ खणंदुसि पोइ तव्हां बाबा खे मारे छॾियो तुंहिंजो खून तव्हांखे माफ़ इन जो मतिलब त तव्हां दादरी जो ॾस असांखे कोन ॾींदव ॾस तव्हांखे असां ॾींदासीं पर ॻाल्हियुनि सां पहिरियां केस तां हथ खण असांखे ॿाहिरि अचण ॾे ॻाल्हियूं पोइ कंदासीं सुल्तान ठीकु आहे दिलबर मां पंहिंजे भाइरनि सां सलाह करे वठां सुभाणे मां ईंदुसि
पोइ तव्हांखे ॿुधाईंदो त तव्हांजो ऐं तव्हांजे पीउ जो छा करणो। ज़मीनो कहे चाय जो हाणे वरी बाबे में हथ वेठा अथई। ही त शुरुआत आहे बाबा, अॻिते त तमामु घणो कमु। मलूक को ख़बर हूंदी आहे त छेड़ो पियो हले चाड़े खाना था। तो सही तो जाए बाबा, सही तो जाए। जगह मूंखे विकणी ॾिनी अथई, मां पूरा 12 लाख रुपया ॾिना अथमांसि। न जगह ही तो खाली करे, न पैसा ही तो ॾे। हीअं कर, तूं मूंखां 5 लाख रुपया वठ, जगह भले तूं पोइ मूंखे लिखी ॾींदा। पोइ तूं छुटे आउं ॼाणा त ॼाणो ॼाण। हे बाबा छा थो चए, मूं 12 लाख रुपया भरिया आहिनि, तूं रुगो मूंखे 5 लाख थो ॾे। मलूक ॾाढो कोन भाॻो, ये 5 लाख रुपया आउं थो ॾेई, ॼाणो तो 5 रुपया बि कोन ॾींदो। मलूक चाचो नवाब सही तो चवई, ये 5 लाख बि भला अथई। ॾिसे तो 13 महीनो लॻो पियो आहे, कुत्ता पिया था पलाल खाइनि। वारो कर मलूक, वारो कर। हा हा ठीकु आहे, असां सोचे पोइ तोखे ॿुधाईंदासीं। हाणे कर मलूक, जॾहिं न दिलि कढई त तूं मुंहिंजो ताक़त हलियो ॾींदा, अहिड़ी 5 लाख रुपया जगह भले तूं पोइ लिखी ॾींदा। साईं, बानो बेगम एतिरी ज़िद्दी औरत निकिरंदी, मूं त कॾहिं ईअं सोचियो बि न हुओ। ज़ुलेखा जेकॾहिं बानू ज़िद्दी आहे त तूं पंहिंजी ज़िद में जाइज़ आहे, असां हुन सां धोखो कयो आहे। तव्हां छा था सम्झो, बानो बेगम खे राज़ी करण में कामयाब वेंदो? बानू बेगम ज़िद कयो वेठी आहे त चवे पई त मूंखे तलाक घुरिजे बस। जेकॾहिं बानो बेगम जी अकबर खान जी तलाक थी वई त सॼी मिल्कियत जो वारिस मुंहिंजो पुटु थींदो। छा पई सोचे ज़ुलेखा? मां इहो बि सोचां त मूंखे वठी हलो, बानो बेगम खे मां राज़ी कयां। छा वाकई तूं बानू बेगम खे मनाइण में कामयाब थी वेंदी? साईं, उम्मीद त आहे, माना बानो बेगम खे मां राज़ी करे वठां। ठीकु आहे, त पोइ तूं वञ शाम तय कर, अॼु शाम जी पाण ॻोठ था हलूं। अॻो त हुते नंढी की पढ़ाई जो मसइलो बंदि थींदो, रोज़ ड्राइवर मूंखे खणी ईंदो छॾे पींदो। ठीकु आहे, तूं सामान पैक कर। ठीकु आहे साईं, मां हींअर ई सामान पैक थी कयां ऐं हींअर ई हलूं था। पुट, सुल्तान ऐं दिलबर वारनि जो छा थियो, का ख़बर पई? दिलबर वारा लाकअप में आहिनि ऐं सुल्तान वारा वतन तां छोकिरी खे ॻोल्हींदा। सावण मूं त ॿुधी आहे ख़बर त सुल्तान वारा दिलबर वारनि जे पीउ खे ॿधी खणी आया आहिनि। दिलबर वारा पर छोकिरी खणंदा त पोइ सुल्तान वारा काथे मुड़ंदा? जेकॾहिं ही सदोरियो पीछो छॾे न त पोइ मां सुख जो साह खणा। मूंखे इहो खोड़ो ई कोन थो लॻे त वरियाम को मुड़ंदो जो सदोरियो पीछो छॾे। वरियाम जो तॾहिं भलो थींदो जॾहिं गोराम सदोरी खे तलाक ॾेई माइटनि खे मोकिले छॾींदो। खुदो तूं छा थो सम्झी त सदोरीअ खे तलाक मिलण खां पोइ सुल्तान वारा वरियाम खे संग ॾींदा? कहिड़ी ख़बर सावण, मता पंहिंजी भेण जो बि हलो सोचनि। हू घर में सदोरी खे ज़िंदा खॾ खणी दफ़न करे छॾींदा, पर वरियाम खे संग कोन न ॾींदा। वाह खुदू वाह, हू कॾहिं पंहिंजो ई भलो न सोचियो अथऊं त भेण जे लाइ वरी भलो कीअं सोचींदा। सुल्तानी उन जा भाइर कुते जे पुछ वांगुर आहिनि, 12 महीना टेड़ा। विठल, सुभाणे आख़िरी ॾींहुं आहे, तो छा सोचियो आहे? पैसा ॾींदो या घर ख़ाली करे ॾींदो? इन बारे में मलूक तूं मूंसां न बाबा सां ॻाल्हाए। रेस जे साम्हूं त तो चयो हो मां पैसा भरे ॾींदुसि, ही मुंहिंजो शाहिद आहे। हा हा हा, मां पको शाहिद आहियां, मां सभिनी जे साम्हूं शादी ॾींदुसि। सुठा पात्रनि खे सॾ कयो, सुठो हिन में अथव त हाणे तव्हां पेर ठाहियो, कल्ह पुठीअ तां लाहे छॾींदोमांव। हलो हलो। वाह साईं वाह, ॾाढा सुहिणा था ठाहियो, पैसा बि असांजा, पात्र बि असांखे। हाणे हेॾे तव्हां मुंहिंजे पोयां छो पिया आहियो? हा, तव्हां सां मां सौदो कयो? मां कयो तव्हां सां सौदो? सौदो बि जॾहिं बाबा कयो त वञी कब्ज़ो बि हुन खां वठो। पोइ तव्हां रेस जे साम्हूं छो चयो असां पैसा भरे ॾींदासीं? हाणे तो चयो आहे त हाणे पैसा भरे ॾे। तव्हां मूंखां पैसा भराईंदो? मूंखां? इहे धमकियूं न ॾे, जा घर ख़ाली करे ॾे या पैसा ॾे। जेकॾहिं जॻह ख़ाली न कयो न त पोइ असां रेस वटि वरी वेंदासीं। हाणे हेॾे वञो रेस वटि, वञो हलो, वरी जो सोची तव्हां कोन्हनि खे पैसा मूं वटि हल। जेकॾहिं रेस असां सां इंसाफ़ न कयो त पोइ तव्हांजो हल बि असां वटि आहे।
अड़े तू मूंखे धमकी थो मिठ लगे हाँ ना भाई असां जी केड़ा औकात है असां तोखे धमकी ॾींदासीं असां तोखे मिंथू था कयूं त पैसा ॾे या जगह खाली कर न त छा कंदो जेकॾहिं तव्हां जॻह खाली न कई न पोइ असां भलो साईं बि खणी ईंदासीं ऐं जॻह खाली कराईंदासीं। आराम असां त कूड़ पिया ॻाल्हायूं पर तूं हिन निज़ाम खां पुछ त हिन जी छोकिरी खे कंहिं अगवा कयो आहे। हिन जे छोरनि मुंहिंजी न्याणीअ खे अगवा कयो आहे। इन ॻाल्हि जी असांखे का बि ख़बर न आहे। हे अजाई असां मथां इल्ज़ाम पियो हणे। मां कूड़ आहियां मां कूड़ो आहियां बाबा सुल्तान मूंखे भले साईं ते हथ रखणा चओ न त बि मां ॿुधाईंदोमांव त हिन जे पुट ने मुंहिंजे धीउ खे अगवा कयो आहे। अदा इन खां वधीक कहिड़ी साबित थी मिले मां त चवां थो हिन बहराम जी जेतिरे ताईं क़बर न ठाहींदासीं न त इहे असांखे सची करे कोन ॿुधाईंदो। अदा गुलो तूं ॿ टे चौबुक पटे वठ जेसी ताईं हिन बोढ़े जी पुठीअ ते चौबुक न लॻंदा न कोन सची कंदो त पोइ हिन सां ईअं ई करणो पवंदो। देर न कयो बाबा देर न कयो हिन जो वातो खोल रहियो ख़बर न आहे मुंहिंजी न्याणी अलाए कहिड़े सूरनि में उन जे दुखनि में मूंखे खाइण पीअण विसरी वियो। मुंहिंजी ज़बान मथां एतबार कयो मूंखे का बि ख़बर न आहे। चल बकरी धनारनि जा धक कोन ॿुधाईंदो दा कोन ॿुधाईंदो जेसी ताईं हिन जी पुठीअ ते चौबुक न लॻंदा। हिन सां जेकी बि कार्रवाई करणी आहे हिन सां अॼु ई कयो। छोकिरी जे बारे में ॿुधाए थो या न? हाणे छॾ पकाईअ खे छोकिरीअ जो ॾस ॾे पात्रनि खां बची वेंदे। पोइ हिनी उताक में तुंहिंजी क़बर ठाहे दफ़न करे छॾींदो साईं। अदा तूं छुटे रात ताईं मां हिन जो बंदोबस्त करे I got the cash in the bag, stadium packed. Born a rock star in this life, gone live it up on the attack. Baby, I'm bad. I just wanna get caught up in this life. I'm crazy, I'm mad. Doing no cap. Only God wants you, better go live it up. Cash in the bag, stadium packed. Baby, I'm bad. Baby, I'm bad. I just wanna stay bad, stay mad. Chip on my shoulder cause they treat me like an outcast. I ain't gonna take that, stay back. I'll be swinging hard till the hits come in all caps. I ain't gonna lay back, pray that someone's gonna help me. Ain't nobody like that. I ain't gonna wait, that's all fact. Give me one shot and I'll never get the throne back. I'm sick of being cautious. I'ma go cause some pain, can't stop this. I'ma steal everybody's lane, call it shoplift. Sick of hearing everyone complain when they thoughtless. Taste the pain, it's like candy canes. It makes me go change into a better frame, into a better name. Society's insane, we all live for fame. Yeah. Cash in the bag, stadium packed. Born a rock star in this life, gonna live it up on the attack. Baby, I'm bad. I just wanna get caught up in this life. I'm crazy, I'm mad. Do it no cap. Only God wants you, better go live it up. Cash in the bag, stadium packed. Baby, I'm bad. Baby, I'm bad. I got cash in the bag, stadium packed. Born a rock star in this life, gonna live it up. कॾहिं बि नथो विसारे सघां सदोरी। प्यार करे थो कोई कंहिं सां को आहे शकी गुमराह को आहे शकी गुमराह। हीअ दुनिया दर्दन जो दरिया। अदा सदोरी सॼे घर में कोने ॻोल्हियो थमास झिरकी वई उॾामी। कदी तूं तोखे चयो हो न सदोरी जे मथां हर वक्त नज़र रखो। अदा सवेल ॾिठमास त पंहिंजे कमरे में हुई हींअर वञी ॾिठमि त हुई कान। ऐं हा दुआ खे चए पई त मां अदा वारनि ॾे वेंदसि थी सघे थो वो पंहिंजे भाउरनि ॾे वई हुजे। मूं जॾहिं हुनखे रोके छॾियो त पोइ मुंहिंजी इजाज़त खां सवाइ कीअं वई? अदा मुंहिंजो कमु आहे हुनखे रोकण। हाणे नेर हणी मां हुनखे ॿधी त नथी नेरे सघां न। जॾहिं हू मुड़ुस जो चयो नथी करे त पोइ हुनखे ॿधी छॾियूं छा? इहो कमु तुंहिंजो आहे अदा उहा मूंखे वारो कोन ॾींदी। नेर त कोन हणंदोमांसि बाक़ी हा कमरे में बंदि करे ॿाहिरों तालो ॾेई छॾींदुसि। कमरे में तालो हणी बंदि करे छॾियूंसि
वो जे सुल्तान वारनि खे ख़बर पई त हू असांखे छॾे ॾींदा। सुल्तान वारा बि ईअं कोन चवंदा। तव्हां असांजी भेण खे आज़ाद छॾे ॾियो त वते घिटनि में धिका खाई। जेकॾहिं हू सदोरी खे नथा सम्झाए सघे त पोइ मजबूरन मूंखे को न को कदम खणणो पवंदो। मूंखे त कुझु सम्झ में नथो अचे। घर खां ॿाहिरि निकिरां थो, इहो मलूकड़ो जिते मिले थो असुल अघु वठी बीठो आहे। यार तोखा वो मलूक ॾाढो थो थिए यार, तो में तो को हाल ही कोने बियो। बस फाइनल फैसलो थी वियो। इहो मलूक जिथे बि मिलई न पटे खला बुथारा ठोके छड़ी तो जो रुख ही कोन कंदो। ओ बाबा बाबा जने तो चंपो ओलारियास न त पेरनि में किरी थो पए। चए तो भलो साईं खणी ईंदो मैं। हाणे ॿुधाए मां हिनखे छा कयां? अरे अब्बा, असल में अच्छो मुंह आहे ही पढ़े जो। जे ही हुन का पैसा न वठे आ न तो हु मो ये चितो थियो आ जा। अल्लाह रख दी, अल्लाह रख दी। हिन मत मार जीस यार, मुझे गाल जे मता एतबार ही कोन है। बाबा बाबा मलूक फडे जड़ो मानू कोने को हो त कसम खयूं तो वने, बब्बा कुरान मथे ते कयूं तो वने त मां पैसा दिना आहिनि। हाणे ॿुधाए कहते एतबार कयूं, तू पाण ही ॿुधाए छा कयां? बाबा हाणे हीअं कर, मूंखे वठी हल मस्जिद में, हली कुरान मजीद जे मथां हथ रखरा, सब छा करा पधरा थी वेंदा। मुंहिंजे मथां एतबार कयो, हली एतबार कयो। बस कर हाणे कसम तो खणे तो मथां असांखे एतबार आहे ही कोन। औरन को खुदा पुजे ओ छल का बंदूक लगदी ओ बासी भी कान दी, ओ बासी भी कान दी दिया। पिट पिट मुआ जेतिरो खपई न पिट, मूंखे अलाह कंदो कुझु बि कोन थींदो। अम्मा अम्मा हाणे अलाह जे वास्ते तव्हां पाण में त न विड़ो। अचो त वेही मसइले जो हल सोचूं। सुभाणे जेकॾहिं इहो मलूकड़ो भलो साईं खणी अची घर में वेठो त ॿुधायो पोइ छा कंदासीं? छा कंदासीं पोइ? इन मलूक के मैं भलो साई खण ॾींदुसि, इन खां पहिरीं ढींगो ढेरी करे छॾींदो सांस। जाड़ो जेकॾहिं ज़मीन तां हथ नथो खणे मूंखे लेटाए विझोसि। ओए जेको बि थियो न गुराम खान मुंहुं ॾींदो। अस्सलाम वालेकुम गोराम खान। वालेकुम सलाम। तव्हां जो कीअं भई भुलिजी पिया आहियो सतीअ जी गोलो? भुलिया न आहियूं दोस्तनि भाउ, दावत मिली आहे दावत। हेॾी ॻाल्हि त ॿुधो, कंहिं हुते देगी दुल्हन जो दावत खाइण आयो आहियां। साईं नवाब खान में कम आहे। अरे ॻाल्हि कर, कहिड़ो कम थई? साईं नवाब खान चयो हो त चाड़े जी जॻह जा तव्हांखे 5 लख ॾींदुसि। चाचे नवाब चयो त पहिरियां लिखत ॾिसजांइ, जेकॾहिं लिखत सची आहे त पोइ तव्हांखे पैसा ॾींदासीं। साईं लिखत सोराना पतिया सची आहे, ईअं न आहे। हा इन जो मां शायद आ। जेकॾहिं सची आहे त पोइ किथे आहे लिखत? हाँ साईं उहा त मां घर रखी आयो आहियां। बग़ैर लिखत जे त सौदो कीअं थी? पहिरियों साईं पक वठण आया हूं, जेकॾहिं नवाब खान सौदो करे पोइ मां लिखत खणी जा। रेडे बाक़ी तो छा सम्झो त चाचा नवाब तोसां भोग कयो? साईं ठीकु आहे, बिल्कुलु ठीकु आहे। तव्हां पैसा जो बंदोबस्त कयो, मां लिखत खणी जा। पैसा तयार, मूं परेशान न थी, बस तूं वञी रुगो लिखत खणी आ। हिक हथ सां लिखत ॾींदुसि, ॿिए हथ सां पैसा वठंदुसि। हा हा सुभाणे लिखत सूदो असां हाज़ुर थींदासीं। मलूक अचो। अमा तू गोराम को इजाज़त भी ना वठी ऐं हिते अची पहुती आई, थे न वरी बड़धक। अमा मां तव्हां वटि अचण जे लाइ बि इजाज़त वठां? हू मो होश में ई न आहे त पोइ उनखे छा कजे? अदावारा चवंदसि त कोन रोकींदो, पर अदावारा त मुंहिंजे तरफ़ खां उनखे कुझु चवनि ई नथा। मलार वरी बि थोड़ो घणो तुंहिंजो ख्याल रखे थो, बाक़ी सुल्तान ऐं गुलूअ खे तुंहिंजे बारे में चवां थी त मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी अणॿुधी था करे छॾनि। अमा हू अदा गुलूअ जी जेका दादली हुई उनजो को ॾस पंध पयो? चवनि था त उनखे दिलबर वारा अगवा करे विया आहिनि। दिलबर वारा उनखे छो अगवा कंदा? दादलीअ जो रिश्तो दिलबर सां थियल हुयो, पोइ तुंहिंजा भाइर वञी दादलीअ जे पीउ खे वधीक पैसनि जी लालच ॾेई गुलूअ लाइ रिश्तो वठी आया। पोइ तूं छा थी सम्झे, हुननि खे कावड़ घटि थी हूंदी? अदा वारनि जा कम बि सदाई छे वारा, कहिड़ी ज़रूरत हुई अदा गुलूअ जो रिश्तो उतां कराइण जी? ॿिए हंधि के भला रिश्ता खुटी विया आहिनि छा? अमा तुंहिंजे भाइरनि खे बि फॾे में मज़ो थो अचे, जाते फॾो ॾिसंदा उते टंग ज़रूर अड़ाईंदा।
अल्लाह ख़ैर करे, बाक़ी कंहिं वॾे नुक़सान में न पवना मां।